महाजन चोटियारियों जे गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल में मास्तरियाणी जी कोट सबब ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही है। रिपोर्ट करे रहियो आहे हयात हास्केली। इन स्कूल में नंढड़ियों छोकरियों 4 साल 5 साल 3 साल 6 साल 7 साल पढ़न थियूं। इन जे लाइ मास्तरियाणियूं कोन्हे। पहिरीं मास्तरियाणियूं सिंधी हुयूं त ॿार बि सिंधी सम्झंदा हुआ, पढ़ाई बिल्कुलु फर्स्ट क्लास हुई सुठी। हाणे मास्तरियाणियूं जेके आहिनि से 3 पंजाबियूं आहिनि। ठीकु आहे, उर्दू जी बि सख़्तु ज़रूरत आहे, उर्दू बि ॿोली आहे। असां इन्हनि खां कोन था इख़्तिलाफ़ कयूं त को न पढ़नि, पर ड्यूटी मुकमिल जहिड़ो कोन्हे का। न को अचनि थियूं ड्यूटीअ ते, जे अचनि थियूं त 11 बजे 12 बजे हलन, पटे वाला पंहिंजी ड्यूटी पूरी ॾियनि पिया। बाला ऑफिसरनि खे अर्ज़ु आहे त तव्हां विज़िट कयो, स्कूल ॾिसो त ही असां ॻोठाणा इतिहाद ग़लति था कयूं या सही था कयूं। जेका आपाऊं अचनि थियूं इन्हनि जी लैंग्वेज पंजाबी है, उर्दू कोन थियूं ॻाल्हाए सघनि। ॿुधो न, पंजाबी लैंग्वेज ही ॿार असांजा सभु सिंधी लैंग्वेज जा आहिनि, ॿार सम्झनि ई कान था। अचनि थियूं हर 15 ॾींहं अचनि थियूं, अचो तव्हां रक्शो कराए पोइ हिते वेही संबोसा पकोड़ा खाई हली वञनि थियूं। सो असांजी गुज़ारिश आहे बाला ऑफिसरनि खे त महिरबानी करे सिंधी लैंग्वेज जा के स्टाफ सिंधी लैंग्वेज वारो को स्टाफ मोकिलीनि त जीअं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचे। मास्तरियाणियूं हिते असांजे स्कूल में अचनि नथियूं। असां हिते वेठा हूंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं त ही स्कूल में बिल्कुलु न ईंदियूं आहिनि। ही 2 ॾींहंनि खां पोइ अचनि चकर हणी ईंदियूं, 10 बजे 11 बजे वापसि हलिया वेंदा आहिनि। उन खां पोइ हिकु प्राइवेट छोकिरी रखी आहे स्कूल में, जेका 5 क्लास पढ़ियल आहे, उहा ॿारनि खे पढ़ाए थी, उहा सबक़ ॾिए थी, उन जे लाइ उहा पढ़ाए थी। बाक़ी हिननि खे बिल्कुलु ई पढ़ाई नथियूं कनि ऐं उन जे लाइ असां अर्ज़ु कयो आहे। ख़ुदा असांजो अर्ज़ु आहे सभिनी खे, मथे आला गवर्नमेंट सिंध सभिनी खे, त ही जेको बि जांच वठनि। अॻे बायोमेट्रिक थींदी, उहे बिल्कुलु ईंदा, उन में डप में ईंदा। जेको हेड मास्तरियाणी आहे खिपरे में ड्यूटी करे थी प्राइवेट, ऐं हिते स्कूल में बिल्कुलु नथी अचे। असां बाला ऑफिसरनि खां इहा इल्तिजा कयूं था त असांजे हिन स्कूल लाइ असांखे सिंधी लैंग्वेज जो मास्तरियाणियूं ॾिनियूं वञनि त जीअं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल ठही वञे ऐं ही तालीम हासिल करे सघनि।